अस्सलाम वालेकुम दोस्तों, माया तव्हांजो दोस्त मुजाहिद जमाली, तव्हां ॾिसी रहिया आहियो यूट्यूब ऐं फेसबुक चैनल। दोस्तों अॼु इंतिहाई अफ़सोसनाक वीडियो आहे। तव्हां हिते मुंहिंजे पासे में फ़ोटू ॾिसो था त हिकिड़ो क़ब्रिस्तान आहे। क़ब्रिस्तान में हिकिड़ी जारी दरवाज़ो लॻल आहे ऐं दरवाज़े खे तालो लॻो पियो आहे। हाणे मां त इहो ॾिसी हैरान थी वियुसि इंतिहाई, पर तव्हां बि ॾिसी इंतिहाई हैरान थींदो त इहो माजरो छा आहे। दोस्तों असांजे मुल्क में वैशी ऐं जेको आहे सो असांजे मुल्क में जेका आहे ज़नाख़ोरी आहे उहा एॾी वधी वई आहे जो माण्हू अहिड़ा ज़ालिम आहिनि जेके मरी वञनि था, उन्हनि खे बि माण्हू नथा बचकनि। 2013 ऐं 2012 में तव्हां वाक़िया ॿुधा हूंदा, मीडिया ते रिपोर्ट थिया आहिनि त नौजवान जेके छोकिरी या को मरी थी वञे माई त उन जो क़ब्रिस्तान खोटे ऐं उन ते माना जेको आहे सो उन सां बदफ़ेली कई थी वञे। ऐं एॾी दर्दनाक इहा ख़बर आहे। ऐं माशरो असांजो किथे वञी पुॻो आहे ऐं असां किथे वञी पुॻा आहियूं, कहिड़ी मुस्लमानी आहे ऐं कहिड़ो असां में ईमान ऐं जेको आहे सो असांजो ईमान आहे ऐं कलमो आहे। असां त काफ़रनि खां बि जेको आहे सो दरगुज़र थी विया आहियूं। ऐं इहो वीडियो ऐं इहा फ़ोटू एॾो वायरल आहे, सॼी दुनिया जे मीडिया इहो फ़ोटू ॾसे पियो थो त इहो माजरो छा आहे, इहो छा चकर आहे। त दोस्तो असांजी बदकिस्मती आहे जो असांजे मुल्क मां इहो वाक़ियो जेको आहे सो शेयर थिए पियो ऐं असां वटि इहे माण्हू दरिंदा सिफ़त अहिड़ा माण्हू आहिनि जेके जेको आहे सो अहिड़ा कमु कनि था, जेको पाण खे त बदनाम कनि था, पंहिंजी आख़िरत त ख़राबु कनि था, पर असांजो माशरो जेको असांजो मुल्क आहे उन जो नालो बि जेको आहे सो बदनाम कनि था। त असां इहा ई दुआ कंदासीं त अलाह साईं खां असांजे मुल्क ते रहम करे ऐं असांजे माण्हुनि खे सिरातल मुस्तक़ीम वारे रस्ते ते हलाइण जी तौफ़ीक़ ॾे। असां कहिड़े रस्तनि ते हली रहिया आहियूं ऐं कहिड़ी तरफ़ वञी रहिया आहियूं। दोस्तो वधीक को सुवाल हुजे त कमेंट्स करे ॿुधाइजो। वरी